शहजादकोट का इकलौता मिनी स्टेडियम इस वक्त टूट फूट का शिकार। नौजवान स्टेडियम न होने और रिपेयर न करने के बायस गली और मोहल्लों में खेलने पर मजबूर, मकामी इंतजामिया मुकम्मल बेखबर। सर शहजादकोट में जेका आहे ॿारनि जे रांदि लाइ हवाले सां या हिकिड़ी स्टेडियम मां ॿियो को बि ग्राउंड कोन्हे को जिते वञी रांदि रूंद कनि। गवर्नमेंट 2-3 सालनि खां वठी जेको आहे त मतिलबु कमु रोलड़ जो शिकार आहे। बिल्डिंग में ॾार पइजी विया आहिनि, उनजी रिपेयरिंग करणी आहे। प्लस में ग्राउंड न हुजण जे करे नौजवान जेके आहिनि त घिटियुनि में मतिलबु घुमंदा था वतनि। रांदि रूंद न हुजण जे करे उहे मतिलबु फेल बि करे सघनि था, चोरी बि करे सघनि था, नशो बि करे सघनि था। खुदारा इन्हनि खे बचाइण लाइ स्टेडियम जो कमु जेको आहे जल्द खां जल्द स्टार्ट कयो वञे। असां हिन जेका आहे पंहिंजो गवर्नमेंट आहे इन खां बि अपील था कयूं त ऐं DC नओं आयो आहे असांजो सजाद कादरी साहब, उनखे बि अपील था कयूं त स्टेडियम जो जेको कमु आहे पैराटी ते करे उहो जल्द खां जल्द कयो वञे। पर असांजे हिकिड़े स्टेडियम में असांजा 17 खां 18 क्लब आहिनि जेके हार्ड बॉल जा। हिते जेके बि आहिनि हिकु क्लब में 15 खां 16 मेंबर खेॾंदा आहिनि। अॼु तव्हां ॾिसंदव घिटी मोहल्ले में जिथे किथे इहो यंग जनरेशन आहे हिन नशे ऐं अफ़ीम चर्स ड्रग्स ऐं हिन हीरोनी टाइप जा थियनि था। इहो ई हिकिड़ो असांजो शहर जो हिकिड़ो ठहियो आहे स्पोर्ट वारो जेको शइ जिते असां पंहिंजो एंटरटेनमेंट कंदा आहियूं। असां फुटबॉल बि खेॾंदा आहियूं या क्रिकेट जो इहो थींदो आहे। असांजे हिकिड़े स्टेडियम खे उन में असांजो हितां जो चूंडियल MP साहब आहिनि जेको कॾहिं असां वटि कॾहिं ईअं लड़ी न आया त तव्हांजे हार्ड बॉल आहे जेको असां तव्हांखे पिच हणाइनि ऊपर पिच त न हणाए ॾिननि। हींअर हिननि खे 2 करोड़ 80 लख जो ठीको मिलियो जंहिंमें हिननि बंजू लहराए करे ठेकेदार जो नालो मीर हसन मक्सी हुयो जेको। जबकि शहरियों ने वश न्यूज़ से बात करते हुए मजीद कहा कि करोड़ों रुपए की बजट के बावजूद शहर का इकलौता मिनी स्टेडियम शहरियों के किसी काम का नहीं, जबकि नौजवान नस्ल स्टेडियम ठीक न होने के बायस मुख्तलिफ परेशानियों का शिकार हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शहजादकोट।